इसराइली फौजी नसीरात कैंप ते बमबारी 24 कलाकनि दौरान 82 फ़लस्तीनी शहीद। अमेरिका जो इसराइल लाइ $1 अरब फौजी इमदाद ते गौर। इमदाद में टैंक, बख्तरबंद गाॾियूं, मार्टर गोला ऐं गोलियूं शामिल आहिनि। दुबई में रुगो पाकिस्तानी शहरनि जी $11 अरब जी मिल्कियत हुअण जो इंकशाफ। सियासतदाननि जे औलादनि आलमी सतह ते पाबंदियुनि जो शिकार माण्हुनि जूं मिल्कियतूं साम्हूं अची वयूं। मुबैना तौर मनी लॉन्ड्रिंग ऐं ॾोही सरगर्मियुनि में मुलविस माण्हू बि दुबई में अरबे रुपए जी मिल्कियत जा मालिक निकिता। दुबई में परॾेहनि जी तक़रीबन $4 अरब जी मिल्कियतुनि जो इंकशाफ। पाकिस्ताननि जूं $11 अरब जूं मिल्कियतूं शामिल 17,000 पाकिस्ताननि जूं दुबई में 23,000 मिल्कियतूं ख़रीद थियल आहिनि। प्रॉपर्टी लीक्स में अॻूणे वज़ीर आज़म शौकत अज़ीज़, अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ, 12 खां वधीक रिटायर्ड सरकारी ऑफिसर, पुलिस चीफ, हिकु सिफ़ारतकार ऐं हिकु सियासतदान जा नाला शामिल। प्रॉपर्टी लीक्स में हसन नवाज़, मोहसिन नकवी, फैसल वावड़ा समेत सिंध मां क़ौमी असेंबली जे 4 मेंबरनि, बलोचिस्तान ऐं सिंध असेंबली जे 6 खां वधीक सूबाई मेंबरनि जा नाला बि प्रॉपर्टी लीक्स में शामिल। पीपल्स पार्टी गुजी मिल्कियतनि बाबति नए स्कैंडल खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे तर्जुमान जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जी मिल्कियतनि जा तफ़सील इलेक्शन कमीशन ऐं FPR में डिक्लेयर आहिनि। दुनिया खे ख़बर आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो जी परवरिश जिलावती में थी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ दुबई वारी मिल्कियत संदसि औलाद खे विरसे में मिली। सिंध जे इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त संदन असासा पहिरियां खां डिक्लेयर थियल आहिनि ऐं अवाम जे इल्म में आहे। जिन मिल्कियतनि जो ज़िक्र कयो पियो वञे उहे अॻुवाट लाॻापियल टैक्स अथॉरिटीज़ में डिक्लेयर थियल आहिनि। हर साल मिल्कियतनि जी डिक्लेरेशन में तफ़सील जमा कराईंदा आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जो गुझे इतलाती बलूचिस्तान में ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब ज़ोफल इलाइक़े में ऑपरेशन दौरान फायरिंग जी डेविड में 3 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। इलाइक़े में क्लियरेंस ऑपरेशन जारी। जाफराबाद में 2 धारदार वाक़िअनि में 2 ॼणा फौत, लाश अस्पताल मुंतकिल। मोहब्बत शाख वारे इलाइक़े में घरू अड़बड़ सबब नौजवान साकिब अली पाण मथां फायर करे ज़िंदगी जो अंत आंदो। ॻोठ सोनीपुर भरिसां ट्रक मथां वेठल पोगरियत ख़ुदा रहीम रोड ते किरण सबब पहुती वियो।